महांगो कतरो सिकण शहादत असां इबादत नज़र नाज़ कईं जो और शेख अब्दुल्ला साहब जी गुजारिश कंदुसि त मोअज़्ज़ज़ मेहमान जी ख़िदमत में सिंध जो अज़ीम तोहफ़ो अजरक जेता असांजो जनम क़ुर्बान पंहिंजे मोअज़्ज़ज़ मेहमाननि खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदा शेख अब्दुल्ला साहब चेयरमैन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन अब्बास फाउंडेशन जो एहसान अली सदर है कि गुजारिश है त मोअज़्ज़ज़ मेहमाननि खे अजरक पेश कनि माशूक खमलाणी मोअज़्ज़ज़ मेहमाननि खे अजरक पाराईंदा हाफ़िज़ मोहम्मद हसन आकलानी हाफ़िज़ साहब अजरक पाराईंदा गुजारिश कंदुसि शाहिद हुसैन मेमण के त पंहिंजे अजरक जे तोहफ़े सां अचनि मोहब्बत खोसो मोहब्बत इमदाद अली हमलानी अजरक सां मोअज़्ज़ज़ मेहमाननि खे नवाज़ींदा अल्ताफ़ हुसैन मेमण सागे जज्बे मोहब्बत सां अजरक सां मोअज़्ज़ज़ माशूक खमलाणी पंहिंजे माशूकनि सां असांजे माशूकनि जहिड़े महिरबान दोस्त साईं मलिक असद साईं जी ख़िदमत में अचनि आबिद अली मेमण अजरक पाराईंदा हाफ़िज़ अब्दुल लतीफ़ रिन हाफ़िज़ अब्दुल लतीफ़ रिन अजरक जे तोहफ़े सां अब्दुल हफ़ीज़ मेमण अजरक जे तोहफ़े सां वसीम अब्दुल अज़ीज़ मेमण मेमण असांजा दोस्त आहिनि जेके घर जा शेर हूंदा आहिनि ऐं कारोबार जा शींहं हूंदा आहिनि